अस्सलाम नाज़रीन, डिबेट में भली कार मैं वजी मेज़बान साइमाबाद प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं ईरान अमरीका के विच में MOU साइन थियण खां पोइ टेक्निकल ग्रुप्स जी मीटिंग दोहा में रिथियल आहिनि ऐं इन पेशरफ़ ते गुफ्तगू कंदासीं। प्रोग्राम के ॿिए हिस्से में नाज़रीन गुफ्तगू कंदासीं आज़ाद कश्मीर में जेके आम चूंडूं थियण वञनि पियूं 27 जुलाई ते उन ओवरऑल सियासी मंज़रनामे ते प्रोग्राम के ॿिए हिस्से में गुफ्तगू कंदासीं। ईरानी अमरीका के मामले ते गुफ्तगू लाइ असां हिन वक़्तु वीडियो लिंक ते मौजूद आहिनि। अॻूणा सफ़ीर आहिनि GR बलोच साहब स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे। सीनियर सहाफ़ी तज़निगार आहिनि फारूक मुराई साहब। तमामु ॿिन्हिनि महिमाननि खे भली कार चवंदसि ऐं नाज़रीन प्रोग्राम जे इन हिस्से में थोड़ी देरि में असांखे जॉइन कंदा शकील नाइच, उन्हनि सां बि गुफ्तगू कंदासीं। GR साहब, शुरूआत तव्हां खां। ईरान ऐं अमरीका जे विच में टेक्निकल ग्रुप्स जेके ठहिया ऐं उन जी मीटिंग्स दोहा में थियण वञनि पियूं, तव्हां इन मीटिंग्स जे हवाले सां कीअं पिया ॾिसो सूरत हाल? तव्हांखे लॻे थो त मीटिंग्स थियनि बि पियूं पर काफ़ी मामलनि ते डेडलॉक बरक़रार आहे? जी डेफिनेटली आई थिंक तव्हां काफ़ी सही तरीक़े सां डिस्क्राइब कयो आहे त हिकु लिहाज़ सां वरी बि जेका फायरिंग थी ॿिन्ही तरफ़ां ईरान तरफ़ां बि थी, वरी अमेरिका जे जवाब में ईरान जे अॾनि ते या ईरान जे कंहिं इलाक़नि ते फायरिंग कई। उन खां पोइ ॾाढी कशीदगी अची वई आहे ऐं हींअर जेको स्टेटमेंट पे आई आहे स्पीकर जेको उन्हनि जो मेन कलिबाफ साहब आहिनि उन्हनि जी त असां जेसिताईं की असांजी कंडीशन्स पूरियूं न थींदियूं तेसिताईं असां नेगोशिएट टेक्निकल कमिटी जूं न कंदासीं, छाकाणि जो अंडरस्टैंडिंग इहा लॻे थी पई, इम्प्रेशन इहो मिले पियो थो त अमेरिका खे पहिरीं पंहिंजी कमिटमेंट पूरी करणी ऐं उहे जेके पैसा हिननि जा 12 बिलियन आहिनि उन मां 6 बिलियन करणा हुआ ताकी टेक्निकल कमिटीज़ पंहिंजो कमु शुरू करे सघनि। छाकाणि जो मूं पहिरियां शायदि तव्हां सां डिस्कस कयो ऐं सभिनी दोस्तनि खे जेके आहिनि इहे त सभ खां वॾो मसइलो ऐं वॾो चैलेंज आहे एतमाद जो फुक़दान या कमी एतमाद जी ॿिन्ही में वॾो हिकिड़ो गैप आहे। साण इन करे हू को बि अहिड़ो फ़ैसिलो नथा करणु चाहिनि जंहिंमें सिर्फ़ु एतमाद ॿिए ते एतमाद करे ग़लती कनि ऐं हुननि खे बि पंहिंजो हिकिड़ो फेस बहादुर बि रखिणो ऐं हुनजी हिकिड़ी निगोशिएशन स्ट्रैटेजी आहे। ईरान जी वॉर जी बि स्ट्रैटेजी हुई बट आई थिंक मच मोर मास्टरली जेकॾहिं ॾिठो वञे हिकिड़ो केस स्टडी थींदो त जेकॾहिं वॾे पावर सां जंग कीअं लड़जे ऐं जंग खां पोइ वरी निगोशिएशन कीअं कजे। I think Iranians have set up a model of both these dimensions. लेकिन हिन वक़्तु मां हिनखे ॾाढो ख़तरनाक ॾिसां पियो थो, बल्कि मुंहिंजे जेको ज़हन में अचे पियो थो मे बी सुभाणे या वरी मुंहिंजो आर्टिकल बि अची वञे त शायदि मुंहिंजे असेसमेंट में दी विंडो फॉर पीस इज़ नैरोइंग। उहा खिड़की जेका आहे आहिस्ता आहिस्ता ईअं लॻे पियो थो कॾहिं कॾहिं त शायदि बंदि थींदी वञे पई थी, छाकाणि होॾां बि ॾाढा मिलिटेंट क़िस्म जा जेके बयानात अचनि पिया था ईरान अमेरिका तरफ़ां त दिस दे विल बी नो मोर ईरान, त उहो साॻियो पुराणे जेको लैंग्वेज उहो इस्तेमालु कंदो आहे एक्सट्रीमिस्ट। सो आई थिंक दैट डेफिनेटली क्रिएट्स एंग्ज़ाइटी अमंग द इरानियन पब्लिक त पोइ वरी ईरानी गवर्नमेंट लाइ मुश्किल थी थो वञे टू शो अ सॉफ्ट फेस ऐं पोइ टेंशन ईअं ई पहिरें नैरेटिव खां अॻिते हली पोइ आम जेका आहे सो या हिक ॿिए सां दू बदू लड़ाई शुरू थी वेंदी आहे। पर जेसिताईं की टेक्निकल कमिटीज़ पंहिंजो कमु शुरू न थियूं कनि त मुंहिंजे ख़्याल में इहो पीस प्रोसेस सस्टेनेबल न थी सघे। अच्छा सर, हिन वक़्तु तव्हां जीअं पाण ई ज़िक्र कयो त मिसट्रस्ट जा मामला आहिनि ऐं ईरान जंग कई, अमरीका बि जंग कई ऐं जंग खां पोइ ॿई धुरियूं MOU ते राज़ी थियूं, MOU ठहियो ऐं उन खां पोइ वर्किंग ग्रुप बि ठहिया। पोइ तव्हांखे कहिड़ो ग्राउंड नज़र अचे थो त कशीदगी ॿीहर वधी वेंदी? ग्राउंड छा आहे हुनजो? ॾिसो, ग्राउंड उन में छा आहे त सस्पिशन कंहिं हद ताईं अनफाउंडेड न आहे। ईरान जी जेको शक आहे या एतमाद जी कमी सां पुराणी तारीख़ जेका आहे अमेरिका जी उनजे पोयां जेको बीठी आहे हिकिड़ी शैतानी ताक़त इज़राइल, उन ते को माण्हू को बि मुल्क को बि हिकिड़ो इवन कॉमन सेंस रखण वारो माण्हू बि कोन थो करे सघे। माशाअल्लाह ईरानी त तमामु हिकिड़ी ज़हीन क़ौम आहे, उनजा जेके लीडर्स आहिनि उन में दे ऑल हैव विज़डम, नथिंग एल्स बट विज़डम एंड ब्रेवरी, त हू त बिल्कुलु नथा कनि पिया। सो इन करे छाकाणि जो अञा ताईं ईरान जे गिर्द जेके बहरी बेड़ा आहिनि उहे बि वापसि न विया आहिनि। अञा ताईं जहिड़ो कर थिनिंग आउट जेका मूं एक्सपेक्ट पे कई त जीअं ई साइन थी वेंदो MOU उन खां पोइ अमेरिका पंहिंजा जेके फ़ौजी आहिनि से थिन आउट करणु शुरू कंदो ताकी एतमाद जी फिज़ा जेका आहे सा पैदा थिए। लेकिन देयर इज़ टोटली ए लैक ऑफ सिंसेरिटी जेका नज़र पई अचे इवन एज़ अ इंडिपेंडेंट ऑब्जर्वर बि असां ॾिसूं पिया था त हिकिड़ी
ॾाढी ऑब्वियस नज़र थी अचे पई सिर्फ़ु हिकिड़ो सेन आवाज़ आहे जेको वाइस प्रेसिडेंट JD वैंस जो आहे जेको कंहिं हद ताईं एतमाद ॾियारे थो त को हिकिड़ो कॉर्नर आहे अमेरिकन सिस्टम जो गवर्नमेंट जो जेका इन मसइले खे नेगोशिएशन ज़रिए सॉल्व करणु चाहे थी बट अदरवाइज़ जेके बि हुनजा ॿिया आहिनि गवर्नमेंट जा जेके माउथ पीस इनफैक्ट स्पेशली the Secretary Defense या what they call Secretary War as well as जेको Joint Chief of जो आहे General Cohen उन्हनि ॿिन्ही चयो आहे त we should go for attack again उनखे पोइ रूल आउट कयो आहे ट्रम्प त न I still want to see negotiation it means त सिलेक्ट थिया पिया आहिनि टारगेट ॿिन्ही तरफ़ां हूंदा डेफिनेटली लेकिन अमेरिका अञा ताईं बि फौजी ऑप्शन खे आउट ऑफ टेबल न कढियो आहे अञा ताईं इट इज़ लाइंग ऑन द टेबल त उन हालात में ईरान जे लाइ अहिड़ो रवैयो रखणु कंहिं हद ताईं इट मेक्स सेंस छाकाणि जो हू विक्टिम आहे हू नंढी क़ुवत आहे एज़ कम्पेयर टू दैट ऐं जेको तल्ख़ तजुर्बो आहे गुज़श्ता 40 सालनि जो ॿिन्ही जो ऐं ख़ासि करे ईरान जो अमेरिका जो त हुन में अहिड़ा शक शुबहा अचणु कंहिं हद ताईं जाइज़ आहिनि लेकिन ओवरऑल लेकिन मूंखे उमेदु इहा आहे त वरी बि पंहिंजा जेके पीस मेकर आहिनि जंहिंमें पाकिस्तान बि अॻियां आहे कतर आहे उहे कोशिशि कनि पिया था त इहो जेको सिस्टम आहे सो ब्रेक डाउन न थिए ऐं नेगोशिएशन्स अॻिते अच्छा सर हिकु आख़िरी सवाल त इन मिसट्रस्ट हिन वक़्तु जेको आहे ऐं ही ॿीहर इन क़िस्म जा बयान चुड़ ॾियारींदड़ हमले जी जेका ॻाल्हि तव्हां कई तव्हांखे लॻे थो त इन पोयां इसराइल ही आहे या उन जे पोयां बिल्कुलु को शक न आहे हिन में को शक न आहे त इज़राइल नेतन्याहू स्पेशली ही डज़ंट वांट एंड करे पियो अमेरिका खे चाहे थो त अमेरिका में फाथो रहे उनजो त प्लान इहो हो त इहा वॉर बिल्कुलु जीअं इराक में थी अञा ताईं अमेरिका फाथो पियो आहे जीअं सीरिया में थी आहे या लिबिया में थी आहे त 4-5 8-8 साल हलंदी रहे ही पंहिंजो जेको कमु आहे ग्रेटर इसराइल वारो सो हलंदो रहे उसमें कोई शक न ठीक है थैंक यू सो मच बड़ी मेहरबानी जी आबिद साहब ता वक्त ॾिनो पैनलिस्ट का तमाम घणी माज़रत आई रियली वांट टू लिसन टू यू बट आई अपोलोजाइज थैंक यू सर थैंक यू वेरी मच फारूक साहब हिन वक़्तु जेका सूरतहाल हलंदड़ आहे ईरान ऐं अमेरिका जे विच में जीअं GR बलोच साहब निशानदेही कई त हिकु भेरो ॿीहर एतमाद जी खोट आहे विच में असां ॾिठो त अमेरिका काफ़ी सुठो रिस्पॉन्ड कयो ईरान MOU जे हवाले सां बि काफ़ी पुरुमीद हो पर सडनली माहौल इन क़िस्म जो जुड़ी रहियो आहे त ॿीहर ॿई धुरियूं शायदि वरी के कशीदगी ॾांहुं वधंदियूं हुरमुज़ जो मामिलो आहे उते बि तव्हां ॾिठो त उते हमला थिया ऐं हिकु भेरो ॿीहर वरी अमरीकी सदर जो इहो बयानु त तव्हांखे छा थो लॻे थोरे जो टेक्निकल ग्रुप्स में ॻाल्हियूं त थियनि पियूं पर मामला ॼण अञा बि उते ई किथे फाथल आहिनि ॾिसो मां तव्हांखे हिन खां पहिरीं ॿुधायो त भई जेको आहे सो इहे जेके मुज़ाकरात या जेको MOU ते जेको इस्लामाबाद जी मुफ़ाहमती जेको आहे यादाश्त आहे इन ते अमल थियण जे लाइ जेको आहे सो अमेरिका ऐं ईरान जे तरफ़ां कोशिशूं आहिनि लेकिन तव्हांखे ख़बर आहे त भई जेको इहो जहाज़ ते हमिलो थियो वरी उन खां पोइ अमेरिका जेको आहे सो ईरान जे जेको आहे साहेली इलाइक़नि ते हमिलो कयो त इहे जेका त हिन जेको इहो चयो वियो त भई जेको आहे ड्रोन हमिलो थियो तिजारती जहाज़ ते इहा सॼी जेका शरारत आहे उहा इसराइल जी आहे उहो नथो चाहे त को जेको आहे सो इहो मुआइदो थिए ऐं उहो ॼाणे वाणे जेको आहे अहिड़ियूं हरकतूं करे थो हालांकि ईरान जेको आहे इन हमले खां बिल्कुलु इनकार कयो त ईरान जेकॾहिं को हमिलो कंदो आहे त उन में क्लियर ॿुधाईंदो आहे त असां ॿाहिरिनि ते हमिलो कयोसीं फलाणे मतिलबु उहो इनकार न कंदा आहिनि जॾहिं ईरान चए थो असां इहो हमिलो न कयो आहे त पोइ कंहिं कयो त तव्हां विच में इहो अहिड़ा कहिड़ी जेको आहे सो कहिड़ा माण्हू आहिनि जेके इन में जेको आहे सो हमिलो करे सघनि था या इन जो फ़ाइदो कंहिंखे पइजी सघे थो त इसराइल त इन करे जेको आहे इसराइल इन में शरारत करे थो हींअर बि जेको आहे दोहा में जेको आहे सो पंहिंजो ईरानी वफ़द बि मौजूदु आहे ऐं उन खां अलावा जेको सदारती मुशीर आहे स्टियो विटकोफ ऐं जेको आहे सदर ट्रम्प जो जेको दामाद आहे जेरिड किशन उहे ॿई मौजूदु आहिनि अॼु उन्हनि जेको आहे क़तरी वज़ीर एज़म आहे शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान सां मुलाक़ात बि कई आहे ऐं जेको आहे त उहे उते मौजूदु आहिनि जॾहिं त जेको आहे सो ईरानी वफ़द बि उते मौजूदु आहे ऐं जेको माना पाण में हुननि जूं ॻाल्हियूं कोन पियूं थियनि लेकिन सालसी जे ज़रिए जेको आहे उते जेको आहे टेक्निकल जेको आहे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे जंहिंमें जोहरी जेको आहे मामले ते बि ॻाल्हि हले पई मिज़ाइलनि ते बि ॻाल्हि हले पई ऐं जेके मुजिबत असास आहिनि उन्हनि जे मामले ते बि ॻाल्हि हले पई त उन में जेको अॼु बि जेको आहे सो हुन जेको इहो चयो आहे त भई जेको आहे सो इन मुफ़ाहमती यादाश्त ते अमल थियणु खपे जेको चीफ ईरान जो मुज़ाकरातकार आहे बाकर कालीबाफ उहो चए थो त जेकॾहिं इन ते को अमल न थियो त पोइ फ़ाइदो कोन्हे को ऐं हुन जेको आहे सो इहो बि चए त भई जेको आहे सो
हिन जेके 3 कमेटियूं क़ाइमु कयूं आहिनि। हिन चयो त भई जेका आबनाए हुरमज़ आहे उहो 60 ॾींहंनि जे लाइ बग़ैर कंहिं फीस जे बग़ैर कंहिं जेको आहे सर्विस चार्जिस जे जेको आहे खुलियल आहे ऐं उन खां पोइ असांजी मर्ज़ी आहे ऐं जेको मुआइदो थींदो पोइ उन जे मुताबिक़ जेको आहे असां उन ते अमल कंदासीं। हुन जेको आहे चयो त असां आबनाए हुरमज़ ते ओमान ऐं असांजो हक़ु आहे, असां उन ते पंहिंजो हक़ु कॾहिं कोन छॾींदासीं। ऐं उन खां अलावा हिन चयो त भई जोहरी मामले ते जेको आहे असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं अमेरिका सां ऐं उन खां ऐं जेके असांजा मौजूदु असास आहिनि उहो जेको वाइदो कयो वियो उन ते अमल कोन थियो आहे। ऐं हिन इहो बि चयो त असां 40 जेको आहे सो तक़रीबन जेको आहे सो इन में 40 मिलियन बैरल जेको आहे तेल जेको आहे उहो असां हिन महिल ताईं पाबंदी हटण खां पोइ खपाए चुका आहियूं ऐं 20% जेको आहे ज़्यादा इन ते पंहिंजो क़ीमत ते। ऐं हिन इहो बि चयो त जेकॾहिं असांखे तेल खपाइण खां रोकियो वियो त इलाइक़े में असां केर बि पोइ जेको आहे कहिड़ो बि मुल्क आहे उहो तेल खपाए न सघंदो ऐं असांजी जेका पोइ जेको आहे कंहिंखे कोन छॾींदासीं ऐं हीउ जेको आबनाए हुरमज़ न खुलंदो। ठीकु आहे शकील नाइक साहब, तव्हां ॿुधी सघो पिया? जी बिल्कुलु। शकील साहब, हिन वक़्तु दोहा में टेक्निकल ग्रुप्स जे हवाले सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि ऐं तव्हांखे छा थो लॻे जीअं फारूक साहब ऐं उनखां पहिरीं GR बलू साहब निशानदेही कई, हिन वक़्तु टेक्निकल ग्रुप्स जूं ॻाल्हियूं तोड़े जो हलंदड़ आहिनि पर एतमाद जी खोट आहे ऐं जेके बयान अचनि पिया अमेरिका जे हवाले सां उहे काफ़ी हिकु भेरो ॿीहर छिकताइण वारी सूरत हाल ॾांहुं इशारा करे रहिया आहिनि। त तव्हांखे छा थो लॻे त टेक्निकल ग्रुप्स जूं ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं ऐं इहो मामिलो ईअं ई पीसफुल अॻिते वधंदो या पोइ ॿई धुरियूं ॿीहर जंग जी तरफ़ वेंदियूं? ॾिसो, हिकिड़ी शइ बिल्कुलु वाज़े थी वई आहे त ईरान ॻाल्हाइण में संजीदा आहे। ईरान जेका कमिटमेंट करे थो उनखे पूरी करे थो। पाकिस्तान इन सॼे जेका मामिलो आहे इन में जंहिंमें ट्रैकड़ी कई, पाकिस्तान संजीदा आहे। पाकिस्तान ॿिन्ही धुरनि सां माना ॻाल्हियुनि जे ठाव करण जे हवाले सां उन्हनि खे राज़ी करे टेबल ते आणण में पाकिस्तान बिल्कुलु सिंसियर आहे। हाणे ॻाल्हि गड़बड़ किथे थी थिए? गड़बड़ थिए थी इसराइल जी, जेको कंहिं न कंहिं मौक़े ते हमलो करे, जारियत करे, दहशतगर्दी करे वरी उनखे बिगाड़े थो। ऐं जेका इसराइली लाबी जेका अमरीकी हुकूमत ते हावी हूंदी आहे उन्हनि जा जेका सभु फाइनेंशियल जेके वॾे में वॾा इदारा आहिनि उहे सभु इसराइल जे कंट्रोल में आहिनि या जूश लाबी जे कंट्रोल में आहिनि। उहे कंहिं न कंहिं मौक़े ते टंग अड़ाए को न को अहिड़ो जारियत करे, दहशतगर्दी करे, बयान ॾियारे। ऐं एतिरे ताईं जेको ट्रंप जहिड़ो माण्हू कॾहिं इसराइल जे वज़ीर आज़म खे बुरो भलो चए थो, एतिरे हद ताईं चए थो जेकॾहिं असीं न हुजनि त शायदि इसराइल तबाह थी वञे हा, मूं अकेलो हुजी हा, फलाणी सभु चयूं। पर उन बावजूदि जॾहिं वरी उतां खां उनखे दाबो मिले थो या उतां खां उनखे दबाव अचे थो वरी हू जेको आहे कयल ॻाल्हियुनि ते, कयल वाइदनि ते फिरे थो, वरी धमकियुनि जी ॻाल्हि ते अचे थो। चीन ऐं रूस इन्हनि ॿिन्हिनि बार बार अमरीकी सदर ॾाढो वाज़े कयो आहे त जंग न कर, इन जंग में तोखे नुक़सानु पहुचंदो ऐं जेकॾहिं मामिलो वधियो त चीन ऐं रूस ईरान सां गॾु बीहंदा। उन मौक़िफ़ ते या पाकिस्तान जेको ट्रैकड़ी करे थो ऐं पाकिस्तान ॾाढो हक़ीक़त पसंदाना ॻाल्हियूं उन सदर ट्रंप ॾाढो रखे थो, वरी हुनजी ॻाल्हि मञी वरी कुझु हद ताईं ॻाल्हियुनि खे अॻिते वधाए थो। गैर यकीनी जी सूरत हाल इहा एसि ताईं रहंदी जेसि ताईं इसराइल सिधो सो इन मामले में हा या न ते सिधी रीति बीहंदो न। हाणे इसराइल इन करे कोन थो बीहे, जेकॾहिं अॼु ईरान ते हमिलो थियो, ईरान जी वॾी उनखे जवाबु मिलियो, तारीख़ी जवाबु मिलियो। हाणे कॾहिं हू शाम ते हमिलो करे थो, कॾहिं हिज़बुल्लाह ते हमिलो करे थो, उनजे नाले ते लेबनान ते हमिलो करे थो ऐं कॾहिं वरी कंहिं ॿिए मुल्क ते करे थो। हिन नार वारी जंग में 40 ॾींहं जंग हली, इन में गॾियल अरब इमारतनि ते जे कुझु मामलनि ते कुझु उनजे जेके अमरीकी कंपनियूं उन ते जेके हमला थिया उहे इसराइल कया। इवन इसराइल पंहिंजो हिकिड़ो कैंप इराक में बि ठाहियो आहे, इराक मां बि हमला थिया। हाणे ॾिसो शाम हिन सॼे खेल खां ॿाहिरि आहे, शाम ते बि हमिलो इसराइल कयो। हाणे तव्हां इहो सोचो त जंहिंजो को कोन, जंहिंजो ॾिसो इसराइल जी असुल नियत आहे ग्रेटर इसराइल, तो उन करे हू ॻाल्हि खे घुमाए फिराए अरब मुल्कनि खे कब्ज़ो करे, अरब मुल्कनि ते जारियत करे, उहो सिर्फ़ु इहो चाहे थो त इहो सॼी मतिलबु जेको आहे टाइम गेन कयां, वक़्त खे वधायां ऐं को बि मौक़ो मिले भले हथियार इस्तेमालु कयां, बम इस्तेमालु कयां, अरब मुल्कनि ते कब्ज़ो कयां ऐं हिन खिते जो जेको इसराइल ग्रेटर इसराइल ठाहियां ऐं हिन खिते जो हाकिम थी वञा। हाणे इहा ई उनजी नियत आहे। पोइ उनखे तव्हां गोल मोल घुमाए खणी कहिड़ी बि ॻाल्हि कयो,
हू सदर ट्रम्प ॻाल्हियुनि में या इवन जेडी वेंस हुजे या उन्हनि जे जेको इवन करे परॾेही वज़ीर बि हाणे दौरो कयो आहे, परॾेही वज़ीर जो तव्हां ॾिसो उनखे माना हू दौरे ते त आयो आहे मार्क रूबियो, पर तव्हां ॾिसो त उनखे कंहिं बि क़िस्म जी का पब्लिसिटी न मिली आहे, को कवरेज न मिली, इन करे न मिली आहे त अरब मुल्कनि हुनखे हिन भेरे माना लिफ्ट नाहे कराई ऐं ना ई उनखे को वॾो को वाइदो कयो आहे या वॾी का हुन सां कमिटमेंट कई आहे, छाकाणि उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त इहो जॾहिं अमेरिका पंहिंजा अॾा न बचाए सघियो, पंहिंजा 25,000 फ़ौजी न बचाए सघियो त असां अरब मुल्कनि जो कहिड़ो दिफ़ा कंदो। सिर्फ़ु ही जेको अमेरिका भोॻे पियो। अच्छा शकील साहब, इन हवाले सां बि ॿुधाइजो त जेके 12 अरब डॉलर जे हवाले सां ॻाल्हि थी ईरान जी, उन मां 6 अरब डॉलर ईरान खे मिलण जी जेका ॻाल्हि हुई, कतर पारां उन जी तरदीद कई वई आहे। उनखे अलावा 300 अरब डॉलर जो मामिलो बि हिन वक़्त ताईं जेको हल न थी सघियो आहे। त मुंजमिद असासनि खे रिलीज़ करण जे लाइ तव्हांखे लॻे थो त ईरान पारां त मुतालबो कयो वियो आहे, पर अमेरिका ऐं जेके ॿिया सालिस मुल्क आहिनि उन्हनि जो छा रोल आहे फ्रीज़ जेके एसेट आहिनि उन्हनि जी वापसी में? ॾिसो ईरान खे अमेरिका जेका आहे उनजा जेके मुंजमद थियल 12 अरब डॉलर आहिनि या उन खां पोइ जी जेका तबाही थी आहे उनजी ॿीहर तामीरात लाइ जेके इहे थिया आहिनि, इन सॼी शइ जो सिर्फ़ु हिकिड़ी शइ ते दारोमदार आहे, उहो दारोमदार इहो आहे त ईरान पंहिंजो एटमी प्रोग्राम ख़तमु करे रचायल जेका उनजी यूरेनियम आहे उहो हवाले करे। ईरान इहो करण लाइ कतई तयारु न आहे, इहो ईरान खे सिर्फ़ु आसिरो ॾिनो पियो वञे। तोड़े जो ईरान जो जेको परॾेही वज़ीर आहे उन अब्बास अराक्ची उन बाक़ाइदे केतिरा भेरा इन ॻाल्हि जी तस्दीक आहे त हा असांखे आसिरो ॾिनो वियो आहे, चयो वियो आहे पैसा मिलंदा, पर छाकाणि त उहो इन करे इनकरे कोन था चवनि त इहो अॼु बि इसराइल मथां इहा तलवार लटकियल आहे, इसराइल खे इन ॻाल्हि जो भउ बि आहे त इहो जेको आहे छा बि हुजे इहो ईरान जेकॾहिं एटमी ताक़त थी वियो त पोइ हिन ख़िते में इसराइल जी कटी इसराइल जी दादागिरी न हलंदी। ऐं इहे 12 अरब डॉलर अॼु जेकॾहिं हू रचायल यूरेनियम वापसि करे थो एॾी जंग खां पोइ त इसराइल उनखे 12 अरब डॉलर न ॾींदो त 50 अरब डॉलर ॾियण बि तयारु आहे, पर ईरान इन मसइले ते पंहिंजो स्टैंड वठी बीह असां पंहिंजी एॾी क़यादत क़ुर्बान कई, एटमी साइंसदान असां क़ुर्बान कया, असांजी एॾी सियासी लीडरशिप पई, असांजा फ़ौजी शहीद थिया। हाणे इहे सॼे करण खां पोइ जेकॾहिं असीं रचायल यूरेनियम उनखे हवाले कयूं था अमेरिका ॾे या दया कयूं था या कहिड़े मुल्क खे, अॻु में बि ओबामा जे दौर में बि हुन रचायल जेका हुई यूरेनियम वापसि कंहिं ॿिए मुल्क वटि कई, उन करे इहो ॻाल्हि हाणे वादे थींदी पई वञे त ईरान खे इहे मुंजमद असासा या उनजी तामीरात लाइ 300 अरब डॉलर हीअ सभु सिर्फ़ु उनखे दुलाब आहे, उनखे आसिरो आहे, सिर्फ़ु इन करे त हू पंहिंजी रचायल यूरेनियम ख़तमु करे या कंहिं ॿिए मुल्क खे ॾे त पोइ उनखे इहे शयूं मिलंदियूं। ईरान सम्झे थो त इहो जेकॾहिं रचायल यूरेनियम हुन ॾिनी त उनजो नतीजो इहो निकिरंदो जीअं हाणे 40 ॾींहं जंग मरी वई त उहा वरी 40 ॾींहं वधी 40 न पर 80 ॾींहं या 120 ॾींहं वरी ॿी असां जंग मरी वेंदी। तंहिं करे हू इन शइ ते इसराइल ईरान तयारु न आहे ऐं ही उनखे इहे पैसा बाक़ी जेसिताईं कतर जे थियल ॻाल्हियूं आहिनि, कतर इन मामले में 100% सचाई पियो ॾेखारे ऐं कतर जो वॾे में वॾो ज़ोर इहो आहे ऐं हुन अमेरिका खे इहो बाक़ाइदे बावर बि करायो आहे त जेकॾहिं तव्हां इन ते ॻाल्हि ते न ठहंदा त मुमकिन आहे कि अरब मुल्क सुभाणे तव्हां सां को वापारी तालुक बि न रखनि, छाकाणि तव्हां एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं, एॾा दौरा कया, ट्रम्प कया, उनखे तोहफ़ा मिलिया, हर शइ एॾियूं वॾियूं तव्हां चओ त असां वटि किता असांजा अरब मुल्क फुल प्रूफ थी विया, त हीअ त कुझु बि कोन थी थिए, हुननि ॿियनि में त कुझु कोन्हे, जेके हिफ़ाज़त अदा हुआ उन ईरान तबाह करे छॾियो त तव्हां असां हिफ़ाज़त छा कंदव? त उन करे कतर जो दबाव अचे थो, पाकिस्तान जी सलाह मशवरो अचे थो, रूस ऐं चीन जो वाज़े मौक़फ़ अचे थो, ॿिए तरफ़ उत्तर कोरिया जी धमकी अचे थी त ट्रम्प कंहिं लाइन ते अचे थो ॻाल्हियुनि लाइ उहो राज़ी थिए थो, पर जॾहिं इसराइली लैबी जो हुनजे मथां वरी दबाव अचे थो त वरी ट्रम्प फिरियो यू टर्न ते वरी धमकी ॾिए थो पियो, त उन करे इहा ग़ैर यकीन जी कैफ़ियत ईअं ई रहंदी। हा, इहो ज़रूरु आहे त इहो सॼो मामिलो इन हद ते रिच थी पवे त सुभाणे ईरान वाकई एटमी धमाको करे विझे ऐं जंहिं ॾींहुं ईरान एटमी धमाको कयो उन ॾींहुं हिन खिते में इसराइल जो उहो आख़िरी ॾींहुं हूंदो ऐं उन खां पोइ जंग त परे जी ॻाल्हि आहे, पोइ हू पंहिंजो जेको बकाव आहे उनखे पंहिंजे बकाव जी गिणती रहंदी। जी अच्छा शकील साहब, इन हवाले सां बि त हिन वक़्तु मामला रुकियल आहिनि, आबने हुरमुज़ जे हवाले सां ओमान सां
जेके ईरान जूं ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं उहे बि हिन वक़्त के हतमी मामले ते न पहुची सघियानि। 60 ॾींहंनि जी ॻाल्हि हलंदड़ हुई त 60 ॾींहंनि ताईं फ्री आहे आबरे होर्मुज़, उन खां पोइ ईरान उन ते का हिकमत अमली ठाहींदो। तव्हांखे लॻे थो त डेडलॉक न सिर्फ़ु इनरिच्ड यूरेनियम ते न आहे, पर डेडलॉक फ्रीज़ एसिड ऐं आबरे होर्मुज़ ऐं लबनान जे मामले ते बि उअं ई आहे जीअं इनरिच्ड यूरेनियम ते आहे? बिल्कुलु लबनान जे इशू ते बिल्कुलु ॻाल्हियूं जो जेको रुकियल आहिनि, उन खां पोइ जेको आबरा होर्मुज़ आहे उन ते उन्हनि जी ॻाल्हियूं रुकियल आहिनि, जेके उन जा असासा मुंझ थियल आहिनि उन ते ॻाल्हियूं रुकियल आहिनि। इहे सभई मामला हलंदड़ आहिनि इन सभिनी मामलनि ते इन्हनि खे जेको आहे ऐं ईरान इन मामले ते जेको आहे न लेबनान खां हथ खणण लाइ तयार आहे, न अपना होर्मुज़ खां हथ खणण लाइ तयार आहे। ठीकु आहे। अच्छा फारूक साहब, तव्हां ॿुधाइजो त सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनई जे आख़िरी रस्मुनि जे हवाले सां तदफ़ीन जे लाइ जेके इंतज़ाम आहिनि उहे मुकमल कया विया आहिनि ऐं पाकिस्तान जे तरफ़ां बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु ईरान वेंदा, ऐं तव्हां इन हवाले सां छा चवणु चाहींदा? जी बिल्कुलु, जेको आहे सो जेको 29 जेको 8 जुलाई ते जेको आहे सो जेको हिन ते हमिलो थियो हो, पंहिंजो पहिरियों हमिलो थियो जंहिंमें जेको आहे सुप्रीम लीडर जेको आहे शहीद कयो वियो आयतुल्ला खामनई, ऐं उनजो जेको ख़ानदान जा जेके माण्हू हुआ, जेको आहे धीउ हुई ऐं उन जेको पंहिंजो ॿिया बि जेको ॿार हुआ, उन्हनि खे जेको आहे सो जेका नमाज़ी जनाज़ा ऐं प्लस जेको आहे सो उन्हनि जी तदफ़ीन जो जेको आहे सो सिलसिलो हाणे शुरू थियण वारो आहे। इन सिलसिले में हिननि जेको आहे सो दुनिया भर जे जेके मुस्लमान मुल्क आहिनि ऐं ॿिया जेके लीडर आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ईरान जे तरफ़ां दावतूं ॾिनियूं वयूं आहिनि, ऐं उन में जेको आहे इहो जेको आहे सो 6 तारीख़ ते जेको आहे ईरान में आम तातील जो ऐलान कयो वियो आहे, ऐं 8 जुलाई ते जेको आहे सो योम सियाह जेको आहे उहो या योम सोग जंहिंखे चवंदा आहिनि उहो उते मल्हायो वेंदो, ऐं जेके महिमान ईंदा जेको आहे जंहिंमें जेको आहे सफ़ीर दुनिया भर जा जेके ईंदा माण्हू ईंदा, ऐं उन्हनि खे जेको आहे सो उते रहण जे लाइ ख़ुशूसी जेको आहे सो स्कूलनि ऐं कॉलेजनि में जेको आहे सो रहाइशी कमरा ठाहिया विया आहिनि ताकी जेको आहे उन्हनि खे उते रखियो वञे। ऐं शहीद जेको आहे आयतुल्ला खामनई जी जेको जज़्द ख़ाकी आहे उनखे जेको आहे सो इराक़ जे जेको मुक़दस शहर करबला ऐं जेको आहे सो ॿियनि जेको आहे सो शहरनि में जेको आहे सो नजफ़ अशरफ उन में जेको उते खणी वेंदा, उते जेको आहे हू जेको आख़िरी जेको आहे दीदार कंदा ऐं जेको उते बि दुआ थींदी। उन खां पोइ जेको आहे सो 9 जुलाई ते जेको आहे सो जेको मुक़दस शहर आहे जेको आहे पंहिंजो मशहद, उन में इमाम अली रज़ा जी जेका मज़ार आहे उन जे अहाते में जेको आहे सो शहीद आयतुल्ला खामनई खे दफ़न कयो वेंदो। ठीकु आहे नाज़रीन, प्रोग्राम हिते हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक शामिलु कयूं था ऐं ब्रेक खां पोइ आज़ाद कश्मीर में हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू कंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे हिन हिस्से में गुफ़्तगू कंदासीं आज़ाद कश्मीर में इलेक्शन जे हवाले सां। 27 जुलाई ते इलेक्शन कमीशन पारां चूंडूं रिथियल आहिनि, इन सिलसिले में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान में कल्ह मुलाक़ात बि थी ऐं आज़ाद कश्मीर में गॾियल हुकूमत ठाहिण ते इतफ़ाक़ थियो आहे। इन खां अलावा नाज़रीन, आज़ाद कश्मीर जे अंदरि जेके हिन वक़्तु सियासी इंतिज़ामी मामला आहिनि उहे कहिड़ी तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं इलेक्शन जो इन ते ओवरऑल कहिड़ो इम्पैक्ट पवंदो, इन ते गुफ़्तगू कयूं पिया। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे सीनियर तजिया निगारान अमीरुद्दीन मुग़ल साहब। अमीरुद्दीन साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया। इस वक्त आज़ाद कश्मीर के अंदर जो सियासी सूरत हाल है उसको आप किस तरह एनालाइज कर रहे हैं कि अभी इलेक्शंस भी होने वाले हैं और जो दीगर सियासी जमातें हैं और एक्शन कमेटी और ये 12 नशस्तों का जो मामला है, तो ओवरऑल क्या सिनेरियो देख रहे हैं आप इलेक्शन से पहले? जी बहुत शुक्रिया। पहली बात तो ये है कि आज़ाद कश्मीर में जो इलेक्शन होने जा रहे हैं वो उनकी जो है 27 तारीख को पोलिंग तय है। इसी तरह उसके जो उम्मीदवार हैं उनके कागजात नामजदगी जमा कराने की जो मरहला है वो भी मुकम्मल हो चुका है। अब उनकी जो है जांच पड़ताल के बाद जो मुस्तरद किए गए थे उनकी अपीलों पर जो है समाअत जारी है। 4 तारीख तक ये समाअत होगी और इस दौरान जो मजमूई कागजात जमा हुए हैं वो तकरीबन 1100 बनते हैं 1097 और आज़ाद कश्मीर में जैसा कि आपको पता है 33 हल्के और 12 हल्के जो हैं वो माजरीन के मुकीम पाकिस्तान के हैं। इन पे इलेक्शन होने और
बड़ी जो सियासी पार्टी हैं जिनमें पीपल्स पार्टी है, मुस्लिम लीग नून है, वो और इसके साथ ही 24 पार्टियां फुल जो है रजिस्टर्ड हैं। और इस वक्त जो सूरत हाल है इंतखाबी गेमा गेमी बिल्कुल ही नजर नहीं आ रही माजी की तरह, जिस तरह से इस वक्त काफी ज्यादा जोश खरोश देखने में मिलता था। लेकिन इस दफा जो हड़ताल हुई, जो तहरीक चली कालादम एक्शन कमेटी की, उसकी वजह से इंतखाबी सरगर्मियाँ उस तरह से नहीं शुरू हो सकी। जो उम्मीदवार हैं वो अपने हल्कों में उस तरह से इंतखाबी मुहिम पे अभी तक नहीं जा सके। लेकिन उम्मीद की जा रही है कि अगले दिन जो है कुछ बेहतरी के ज़रूर होंगे, तो उम्मीदवार जो है वो जाएंगे हल्के में। लेकिन जो इस मरतबा नए इत्तेहाद बने, जैसा कि मौलाना फजल रहमान की जो जमात है JUI, वो पहली मरतबा आज़ाद कश्मीर में उनका इत्तेहाद पीपल्स पार्टी से हुआ है, वो पूरे आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी की हिमायत करेंगे, जबकि 2 सीटों पे पीपल्स पार्टी उनकी हिमायत करेगी। इसी तरह मुस्लिम लीग नून सबसे पहले इस मरतबा अपने टिकट तकसीम करने में कामयाब हुई, और उसके बाद पीपल्स पार्टी ने भी टिकट तकसीम कर दी है। जो तहरीक इंसाफ है यहाँ उसकी रजिस्ट्रेशन नहीं हो सकी, पहले उसको हाई कोर्ट से दिया था कि इलेक्शन कमीशन को कि इसकी रजिस्ट्रेशन की जाए, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसको हुक्म को मुअत्तल कर दिया और अब ये मामला फिर एक दफ़ा लटक गया। इस तरह एक नई पार्टी जो है वो जो गिलगित बल्तिस्तान में भी हाल ही में आई, और उसमें 6 सीटों के साथ पार्लियामान में है वहाँ पे, और वो भी आज़ाद कश्मीर में अब उसने अपना काम शुरू कर दिया। इसके साथ में पाकिस्तान पार्टी और बहुत सारे लोग उसमें भी शामिल हो रहे हैं। तो आज़ाद कश्मीर में जो है इलेक्शन है वो तो होने जा रहा है, लेकिन उस तरह की सरगर्मियाँ जो है हमें देखने को नहीं मिल रही जो माजी में। जी अच्छा सर, इस हवाले से बताएगा कि पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो स्टैंड है ओवरऑल जो पॉलिटिकल सिचुएशन पर, आपको क्या लगता है कि नून लीग और पीपल्स पार्टी के दरमियान दोनों जमातों के अंदर सबसे मजबूत मौक़िफ़ किस पार्टी का है, और अवाम किसकी तरफ ज़्यादा जो है वो झुकाव आपको लग रहा है कि होगा, कि इलेक्शंस के अंदर किन मसाइल को एड्रेस करने की बातें होंगी, दोनों जमातों का एजेंडा क्या हो सकता है? देखिए, इस वक्त जो सूरत हाल है तमाम ही सियासी जमातों को काफ़ी मुश्किलात का सामना है, और अगर इसमें से 2 जमातों की जो आपने बात की है मुस्लिम लीग नून और पीपल्स पार्टी, तो इसमें एक चीज़ बड़ी वाज़ेह फ़र्क है कि जो एक्शन कमेटी है कालादम, उसके हवाले से नून लीग का मौक़िफ़ ज़्यादा सख्त है, और वो जो है मुज़ाकरात की बात नहीं कर रहे, और बिल्कुल उनका जो है मौक़िफ़ सख्त है। लेकिन जो पीपल्स पार्टी है वो उनके साथ मुज़ाकरात करती है, और फिर जो 12 सीटें हैं महाजर नशिस्तों की, उनका भी दरमियानी हल निकालने की बात करती है। कि उन्होंने जो कहा है कि जी जिस तरह के असम्बली में भी जो करारदाद मंजूर हुई कि इनका कुछ तरीक़ाकार तब्दील किया जा सकता है, इन सीटों को कम भी किया जा सकता है, या मुतनासिब नुमाइंदगी दी जा सकती है। इस तरह की तजावीज़ जो अवाम के सामने पीपल्स पार्टी ने रखी है, तो ये ज़्यादा काबिले कबूल है अवाम के लिए निस्बत मुस्लिम लीग नून के। तो ये फ़र्क है इन 2 बड़ी पार्टियों के मौक़िफ़ में इस हवाले से। अच्छा सर, मौलाना फजल रहमान साहब भी आपने जिस तरह फरमाया कि वो भी हिस्सा ले रहे हैं सिलेक्शन में, और अगर वो वहाँ से कामयाब होती हैं उनकी पार्टी तो एक मखलूत गवर्नमेंट बनेगी। तो आप क्या समझते हैं मौलाना साहब की पार्टी क्या एजेंडा देगी आवाम के लिए, उनके पास क्या है इस वक्त बयानिया, और उसको इम्प्लीमेंट करना भी एक बहुत बड़ा चैलेंज होगा फिर? देखिए, पहली बात यह है कि मौलाना साहब की पार्टी जो है आज़ाद कश्मीर में उस तरह से सियासी मैदान में नहीं रही, में भी इलेक्शन उस तरह से नहीं लड़ती रही, लेकिन यह है कि उसका असर जो है वजूद जो है वो आज़ाद कश्मीर में बात सूरत मौजूद है। और मौलाना फजल रहमान का जो सिर्फ मैंने पहले भी बताया कि 2 सीटें हैं जिन पे पीपल्स पार्टी उनको सपोर्ट करेगी, उनमें से भी एक सीट जो है इस पोजीशन में है कि वहाँ से इलेक्शन जीता जा सकता है। वो मुस्लिम जमीयत उलमा इस्लाम के सदर आज़ाद कश्मीर के मौलाना सईद यूसुफ, उनकी लंदरी में जो सीट है उस पर इलेक्शन वो पहले लड़ चुके हैं और अच्छे खासे वोट भी ले चुके हैं, दूसरी पोजीशन पे आए थे। तो इस तरह से उनकी सीट तो मौलाना फजल रहमान जो है वो जीत सकती है पीपल्स पार्टी की मदद से, लेकिन दूसरी सीट जितना मुमकिन नजर नहीं आता। ऐसे में कोई बड़ा इस वक्त तक कोई मंशूर या इस तरह से पार्टीज का सामने नहीं आया, बड़ी पार्टी जो है उनका भी कि
وہ کیا ہے، جس طرح سے ماضی میں منشور باقاعدہ جاری کیے جائے. اس لیے خیال میں کوئی بڑا چیلنج نہیں ہوگا اگر پیپلز پارٹی کو بناتی ہے، اس کے ساتھ ایک سیٹ مسلم اس کی جمعیت علماء اسلام کی ہوگی، تو میرے خیال میں کوئی اس میں کوئی ایسی کوئی پرابلم یا کوئی مسئلہ پیدا ہونے والی بات مستقبل میں بھی نظر نہیں آتی اس حوالے سے جو بات آپ نے کہی ہے. اچھا سر، ایک اور جو صورتحال ہم دیکھ رہے ہیں وہاں پہ اس وقت ایکشن کمیٹی کے ارکان، ان پہ جو کیسز ہیں، جو ان کے حوالے سے جو حکومتی جو کارکردگی رہی ہے اوور آل، جس طرح انہوں نے ہینڈل کیا ہے ان معاملات کو، آپ کیا سمجھتے ہیں کہ الیکشنز کے دوران یہ بہت بڑا ایک امپیکٹ ہوگا پولیٹیکل پارٹیز کے حوالے سے بھی، کیونکہ وہ جو بیسک ایشوز ہیں وہاں کے ان کو ایڈریس کرنا بہت ضروری ہے، اور اگر ایکشن کمیٹی کے حوالے سے حکومت کی یہی پالیسی رہتی ہے تو وہ ہمیں الیکشنز کے دن بھی نظر آئے گا؟ دیکھیے، پہلی بات سمجھنے کی یہ جو ہے کہ یہ جو آزاد کشمیر کی موجودہ اسمبلی رہی 5 سال، اس میں تقریباً تمام سیاسی جماعتیں جو ہے وہ حکومت میں کسی نہ کسی طریقے سے شامل رہی. پہلے تحریک انصاف کی گورنمنٹ رہی، پھر اس کے بعد پھر تحریک انصاف کا وزیر اعظم، پھر ایک اور وزیر اعظم آئے انوار الحق، اب پیپلز پارٹی کے وزیر اعظم ہیں. اس طرح سے ساری جماعتیں جو ہے کسی نہ کسی طریقے سے اس سارے مسئلے میں جو ہے شامل ہیں. اگر وہ اچھا کام ہوا تو بھی اور برا کام ہوا تو بھی. تو میرے خیال میں سب کے لیے یہ چیلنج ہے کہ وہ اس سیاسی نظام کو آگے لے کر کس طرح سے جاتے ہیں، اور جو لوگوں میں ان کو واقعی مشکلات کا سامنا ہے، الیکشن مہم میں مشکلات کا سامنا ہے، تو وہ بھی ایک اس کے لیے بڑا چیلنج ہے. تو اب پارٹیز کیسے اس چیز کو لے کے چلتی ہیں یہ تو اب اگلے دنوں میں دیکھنے کو ملے گا. فی الحال جو ہے الیکشن کا جو اہم مرحلہ ہے، جو اپیلیں جو ہے منظور یا مسترد ہونے کے بعد 4 تاریخ کو حتمی لسٹ جاری ہوگی، اس کے بعد جو ہے یہ ساری چیزیں. اچھا سر، اس پہ بھی لاسٹ میں کامنٹ کیجیے گا. وزیر آزاد کشمیر کے جو وزیر اعظم سردار تنویر الیاس صاحب ہیں، وہ مستعفی ہو گئے ہیں، جو بنیادی رکنیت ہے وہاں سے انہوں نے استعفیٰ دیا ہے، تو کیا یہ کیا معاملہ ہے، آپ کو کیا لگتا ہے؟ دیکھیں، اس کا جو بڑی واضح چیز ہے، تقریباً آزاد کشمیر کے 4 حلقوں سے سردار تنویر الیاس اپنے لیے ٹکٹ جو ہے مانگ رہے تھے پارٹی سے، پیپلز پارٹی سے. تو ان کو 4 حلقوں سے ٹکٹ نہیں دیجیے، صرف ایک حلقے سے ٹکٹ انہوں نے کہا کہ دیں گے. تو اس وجہ سے وہ پارٹی سے جو ہے علیحدہ ہو گئی ہیں، اور ان کے رفقائے کار جو ہیں وہ بھی اب آہستہ آہستہ ان کے بھی اعلانات آ رہے ہیں کہ وہ اس پارٹی سے علیحدہ ہو رہے ہیں. اور شنید یہ ہے کہ آگے جا کر وہ کہیں دوبارہ سے تحریک جو استحکام پاکستان پارٹی ہے اس میں شامل ہو سکتے ہیں. یہ ایک افواہ جاری ہے، کیونکہ پہلے بھی تحریک استحکام پاکستان پارٹی آزاد کشمیر میں بنانے والے وہی تھے، پھر وہ چھوڑ کے پیپلز پارٹی میں چلے گئے تھے. تو اگلے 2-4 دن بوتے میں اس میں یہ سب فیصلے ہو جانے ہیں کہ کس نے کہاں پہ جانا ہے اور کس طرح سے الیکشن لڑنا ہے. ٹھیک ہے امیر مغل صاحب، بہت شکریہ آپ نے دھرتی ٹی وی نیوز کو وقت دیا. فاروق صاحب، تمام گفتگو بدھی ان وقت آزاد کشمیر جا سیاسی معاملہ उते एक्शन कमेटी जे अॻुवाणनि ते जेके केसिस आहिनि, ऐं हिन वक़्तु ओवरऑल जेका पीपल्स पार्टी नून लीग जे विच में जेको इन्हनि ॿिन्हिनि पार्टियुनि जीअं तरीक़े सां आज़ाद कश्मीर जे मसइलनि खे एड्रेस कयो आहे, तव्हांखे सूरतहाल कीअं लॻे थी सियासी इलेक्शन्स खां अॻु में? असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे सो उते पीपल्स पार्टी आहे, JUI आहे, ऐं उन खां अलावा जेको पंहिंजो ॿिया जेके आहिनि जमायत इस्लामी आहे, ऐं जेको आहे सो PTI जंहिंखे आज़ादु उमेदवारु सॾियो वञे थो उहे आहिनि, ऐं इस्तेकाम पाकिस्तान पार्टी आहे. इहे सभु जेको आहे सो उते आहिनि. उन खां अलावा आज़ादु ऐं इलाइक़ाई उमेदवार बि जेको आहे सो हिते जेको आहे सो उन्हनि बि टिकेटूं जेको आहे जमा करायूं आहिनि. टोटल जेके सीटूं आहिनि उहे तक़रीबन जेको आहे 53 सीटूं आहिनि जंहिं ते जेको आहे सो इलेक्शन. उन खां अलावा जेको मख़सूस सीटूं आहिनि 5 जेको आहे सो ख़वातीन जूं आहिनि, हिकिड़ी उलमा मशाइख़ जूं आहे, हिकिड़ी टेक्नोक्रेट जी आहे, ऐं हिकिड़ी सीट जेका आहे बैरून मुल्क जेको आहे जेको कश्मीरी जेके आहिनि उन्हनि जे लाइ सीट मख़सूस आहे. ऐं सादा अक्सरियत जे लाइ 27 सीटूं पार्टीअ खे जेको आहे सो हुकूमत ठाहिण जे लाइ ज़रूरी आहिनि. अॼु बि जेको आहे सो उते ज़रदारी हाउस इस्लामाबाद में बि जेको हिकु इजलास थियो आहे, ऐं अदी फरियाल टालपुर जेका उमूर जेका इलेक्शन जेका उमूर आहे कश्मीर जो, उनजी जेका इंचार्ज जेका आहे उनजी सदारत में थियो आहे. उन में जेको आहे सो पंहिंजो
चौधरी लतीफ़ जेको आहे क़ाइम मक़ाम सदर आहे, वज़ीर आज़म आज़ादु कश्मीर ऐं सदर पीपल्स पार्टी आज़ादु कश्मीर चौधरी मोहम्मद यासीन बि शिरकत कई आहे। ऐं हुननि जेको आहे जेका इलेक्शन थिए पई उन मुतालिक़ जेको आहे हिननि जो हिकमत अमलीअ ते बि जेको आहे गौर थियो ऐं टिकेटुनि खे जेको आहे विरहाइण जे मामले ते बि जेको आहे ॻाल्हि ॿोल थी आहे। त इन में जेको आहे तमामु इहो ॾिसी सघो था त भई कंहिं बि जेको आहे तरीक़े सां जेको हींअर पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पीपल्स पार्टीअ खे हुकूमत हुअण जे करे हिकिड़ो फ़ाइदो इहो हासिलु आहे। ऐं जेका सर्वे आहे या जेके उतां जो जेको मौजूदु जेके हींअर हालात कश्मीर जा आहिनि उन में जेको आहे इहा ॻाल्हि हींअर सम्झ में नथी अचे त कहिड़ी पार्टी जेका आहे सा जेको आहे सो खटींदी, लेकिन पीपल्स पार्टी खे बहरहाल जेको आहे हुकूमत हुअण जे करे तमामु घणी जेको हासिलु आहे जेको आहे त उहा सीटूं कढी वेंदी। शकील नाइक साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो सियासी मंज़रनामो आज़ादु कश्मीर जो हिन वक़्तु? ॾिसो, जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इहो चयो त असीं गाह खाईंदासूं, बुख मरंदासूं, 1000 साल कश्मीर जी आज़ादी लाइ जंग विढ़ंदासूं, शहीद भुट्टो जो इहो नारो कश्मीरनि जे दिलनि में वेहिजी वियो। बैरिस्टर मुमताज़ राठौड़ खां वठी हेल ताईं पीपल्स पार्टी जा 7-8 वज़ीर आज़म अची चुका आहिनि ऐं कश्मीरनि हमेशह पीपल्स पार्टी ते एतमाद कयो आहे। हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी जे तौर जो हुकूमत आहे, पर उते जेका अक्सरियत आहे या उते जेको कुझु थिए पियो उहो सभु पीपल्स पार्टी जे हक़ में थिए पियो। ऐं पीपल्स पार्टी जी उते पोज़ीशन जीअं असीं अॻु में गिलगित बल्तिस्तान चई चुकासूं तौर जो केतिरा तर्जा हुआ, मुस्लिम लीग नून वफ़ाक़ में हुई, उन पंहिंजा उते ऐलान कया, जलसा जुलूस, नवाज़ शरीफ़ ज़ाती तौर ते ख़ुदि वञी जलसो कयो। पर असां या फारूक साहब आहे, असां इहो तव्हां रिकॉर्ड में ॾिसी सघो था, असां पहिरें ॾींहं खां चोथों ते पोज़ीशन गिलगित बल्तिस्तान में पीपी जी मज़बूत आहे। हींअर बि असांजो चवणु आहे त मुस्लिम लीग नून भले करे, छाकाणि त पोइनि केतिरनि सालनि खां जॾहिं तहरीक इंसाफ़ उते अची पंहिंजी हुकूमत ठाही, ज़ाहिर उन इमरान ख़ान खे सॼो रियासत जी पूरी कुवत हासिलु हुई। उनखां पोइ अॻिते हली वरी इमरान ख़ान जी पार्टी ॿिनि हिसनि में विरहाइजी वई, पोइ उनखां पोइ वरी ॿी गॾियल हुकूमत ठही। हींअर जेका सूरत हाल आहे उहा पीपल्स पार्टी जे फ़ाइदे में आहे ऐं पीपल्स पार्टी जी उते बिल्कुलु अक्सरियत नज़र पई अचे। ऐं मुमताज़ राठौड़ जो पुटु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहे, उनखे बि वज़ीर आज़म ठाहियो वियो। पीपल्स पार्टी खे आज़ादु कश्मीर में सादा अक्सरियत, बल्कि सादा अक्सरियत खां वधीक सीटूं मिलण जो बिल्कुलु चिटो इम्कान आहे। अच्छा शकील साहब, ही एक्शन कमेटी जा मामला, ही 12 जेके सीटूं आहिनि उन ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो, त इहे मामला सॉर्ट आउट कीअं थींदा ऐं इन्हनि खे ठीकु करण जे लाइ तव्हांखे लॻे थो त पीपल्स पार्टी जो नून लीग साथ ॾींदी? ॾिसो, जेसि ताईं एक्शन कमेटी जो इशू आहे तव्हां ॾिसो त उनखे जेकॾहिं मिस हैंडल कयो त वफ़ाक़ी हुकूमत कयो। पीपल्स पार्टी वरी बि ॻाल्हियुनि ते, ऐं पीपल्स पार्टी उन न सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो रखियो बल्कि पीपल्स पार्टी हिन सॼे मामले में वफ़ाक़ी सरकार खां अलावा मौलाना फज़ल रहमान खे बि ऑन बोर्ड वरितो, उनखे बि एतमाद वरितो। उन बि चयो त ठीकु आहे, माना इहा ॻाल्हि आहे। ऐं इहो बयानु रिकॉर्ड चए त मौलाना फज़ल रहमान बाक़ाइदे ऑफिशियल बयानु ॾिनो आहे त जेके पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़ कश्मीरी आहिनि उहे महिरबानी करे मोहतात रहनि ऐं इन एक्शन कमेटी जे कंहिं बि प्रोपेगेंडा में न अचनि। ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाण ख़ुदि अॼु मौलाना फज़ल रहमान सां इस्लामाबाद मुलाक़ात कई आहे। अॼु जेको आहे जेके टिकटूं विरहायूं वेंदियूं या जेके ॾिनियूं वेंदियूं उन सिलसिले में अॼु मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जी सदारत में उते इजलास थियो आहे। इहा डेवलपमेंट 2 या 3 ॾींहंनि वाज़े थी वेंदी। बाक़ी ॾिसो, रही ॻाल्हि इहा त सुप्रीम कोर्ट में इशू इहे ज़ाहिर आहे, सुप्रीम कोर्ट हुजे या उते जा आज़ादु कश्मीर हाई कोर्ट, इन्हनि सभिनी खे इलेक्शन खां अॻु में इहे फ़ैसिला ॾियणा आहिनि न, छाकाणि त उनखे ख़बर आहे त इलेक्शन थियणी आहे। त उन करे इहे फ़ैसिला अची बि वञनि, ज़ाहिर अदालतुनि खे पंहिंजो अख़्तियार आहे, पंहिंजो हक़ आहे। पर जेका बि सिचुएशन बीठी उन में पीपल्स पार्टी जो जेको पलड़ो आहे उहो भारी आहे ऐं पीपल्स पार्टी उते पोज़ीशन ॿियनि पार्टियुनि जी भेट में वधीक मज़बूत आहे। जी फारूक साहब, तव्हां छा आख़िर में ऐड करणु चाहींदा? सियासी पार्टियुनि जो बयानियो ऐं जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उन जे विच में केतिरो फ़र्क़ु आहे ऐं इन गैप खे पीपल्स पार्टी या सियासी पार्टियूं जेके ॿियूं हिन वक़्तु इलेक्शन कैंपेन कंदियूं उनखे कीअं फिल कंदियूं? जेका गुज़िश्ता जेका इलेक्शन हुई उन में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि 29 सीटूं हुयूं, जॾहिं त अपोज़िशन वटि जेको आहे 25 सीटूं हुयूं, जंहिंमें जेको आहे सो मुस्लिम लीग नून वटि 8 हुयूं ऐं PTI वटि 14, मतिलबु आज़ादु जेको आहे 14 हुयूं ऐं उनखां अलावा आज़ादु जम्मू कश्मीर जी कमेटी ऐं उन हिकिड़ी ॿी पार्टी उन्हनि वटि 1-1 सीट हुई।
त हींअर जेका पोज़ीशन लॻे पई जेके तजज़ियाकार या जेके बि उतां जो जेको माहौल लॻे थो एक्शन कमेटी जो उन जे बावजूदि बि जेको आहे सो आज़ादु उमेदवारनि जी जीअं गिलगित बल्तिस्तान में तव्हां ॾिठो हूंदो त आज़ादु उमेदवार वॾी तादाद में जेको उन्हनि जेको फार्म जमा कराया हुआ त हींअर बि जेको आहे सो उते बि जेको आहे सो हींअर आज़ादु उमेदवारनि जी तादाद जेको आहे पार्टी जे उमेदवारनि जी तादाद खां वधीक आहे जंहिंमें इलाइक़ाई उहिदेदार बि आहिनि सभु आहिनि लेकिन उन जे बावजूदि बि जेको आहे पीपल्स पार्टी जी जेका पोज़ीशन मज़बूत नज़र अचे पई। ठीकु आहे फारूक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। शकील नाइक साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां गुफ़्तगू में शामिल रहिया। नाज़रीन, डिबेट में महिमाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। फ़िलहालु एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।